जॾहिं पुनू ससीअ खां धार थी वियो आहे ऐं सर्दियूं ससीअ खे ताना पियूं हणनि ढीकूं पई ॾियनि त तूं के कीअं असां मां सुञाणींदो त ससी कहिड़ी आहे। असीं त इलाही आहियूं सर्दियुनि खे ससी चवे थी लतीफ़ फरमायो आहे त कूड़ियूं पुछनि केच पर हो त पुछे का हिकड़ी जंहिंजो पुनल सां पेच सत पाण ई थींदी पधरी। अॻिते थी चए त तूं जॾहिं तोसां गॾु पुन्नु हूंदो त तोखे कहिड़ा कहिड़ा सुख हूंदा। हाणे सर्दियुनि खे ॿुधाए थी लतीफ़ साईं फरमाए थो त अॻे ईअं हुयासि जीअं पुन्नु धोईंदो कपिड़ा। अॻे ईअं हुयासि जीअं पुन्नु धोईंदो कपिड़ा हाणे ईअं थियासि जीअं जत ननियूं आणसि। हाणे ईअं थियासि जीअं जत ननियूं आणसि। वरी अॻिते ससी उठनि जे बारे में चवे थी ससीअ खे इलाही ॾुख आया माना ससी जॾहिं पंधु करणु शुरू कयो त ससीअ जे पेरनि में जूता न हुया। लतीफ़ उनखे इलाही ॿोलियुनि में बयानु कयो आहे ऐं इलाही शाइरनि में बयानु कयो आहे। मां उहो मुख़्तसर नथो तव्हांखे चयां, मां हिकिड़ो शेर चवंदुसि त ससी जॾहिं आरी जाम जे बारे में लतीफ़ साईं फरमायो तव्हांखे आउं शेर ॿुधाईंदुसि त जेही जाते तब बानी बारो चंद हुज्जत हो त तूं मूं कमेनी के असुल आरी जाम जे ऐं त पले पे पूजा पाइन पेर में तह जुतियन जेही विसारे वेही तिन केचन खे कीअं रहा विसारे वेही तिन केचन खे कीअं रहा। महिरबानी दोस्तनि जी उम्मीद आहे तव्हांखे मुंहिंजा ॿ टे लफ़्ज़ सम्झ में आया हूंदा। दोस्तनि खे हथ बस गुज़ारिश आहे त असांजे यूट्यूब चैनल खे वधि में वधि सब्सक्राइब कयो। महिरबानी।